नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तुमसे एक सवाल थी पूछा। हाँ तो गीता में हाँ हिते श्लोक ईंदो है, हाँ यदा यदा हि धर्मस्य हाँ ग्लानिर्भवति भारत। हाँ त इन जो अर्थ छा आहे? उन में लास्ट में ईंदो है हाँ कि युगे युगे परमात्मा हिन धरतीअ ते ईंदो आहे। हाँ त हिनखे थोरो एक्सप्लेन कंदो? हाँ ॾिसो, जेको हिन श्लोक में पहिरीं लाइन आहे हुन में इहा आहे कि जॾहिं जॾहिं हिन धरती ते, स्पेशली भारत धरती ते, भारत जी भूमि में लिखल आहे हिन लाइन जे अंत में भारत में, त भारत में सभु धर्मनि जी ग्लानी थींदी आहे न भई। ग्लानी अर्थात जेका असली धर्म जा रीति रिवाज आहिनि, रीति रस्म आहिनि, उहो सभु रीति रस्म पालन न करे उल्टो सुल्टो पालन कंदा आहिनि। ये धर्म जी ग्लानी थी वई न भई। तव्हां माउ पीउ ॿार खे कुझु सेखारियो ऐं ॿार वञी करे उल्टो कमु करे त तव्हां चवंदा आहियो न, तूं त मुंहिंजी नक ई कटाए छॾियई, मूंखे मुंहुं ॾेखारण लाइ लाइक़ु न छॾी, मुंहिंजो पुटु थी करे तूं अहिड़ा कम कई। त ईअं ई जॾहिं कलयुग अंत में सभु धर्म वारा धर्म जा जेका यथार्थ रीति रस्म हूंदा आहिनि उन्हनि खे पालन न कंदा आहिनि, त परमात्मा बाप हुन समय हिन धरती ते ईंदा आहिनि। छो जो पाण हाणे ॾाढा सारी ॻाल्हियूं गीता में पाण क्लियर कईसीं कि जंहिंसां पाण खे पतो लॻे थो कि गीता निराकार परमात्मा ई ॻाई अथई। त परमात्मा बाप चवंदा आहिनि कि मां हुन समय हिन धरती ते अची करे पोइ वापसि खां सभु धर्मनि जी स्थापना कराईंदो आहे। कि धर्म त हिन धरती ते आहिनि, वापसि खां स्थापना अर्थात वापसि खां हुन धर्म जा असली रीति रस्म, असली नियम मर्यादा जेका आहिनि उहा आत्माउनि खे जागृति ॾींदो, आत्माउनि खे वापसि खां स्मृति ॾियारंदो आहे। त सभिनि खां ज्यादा हिन दुनिया में कहिड़े धर्म जी ग्लानी थिए थी? ग्लानी त छा, हुन धर्म जो नाम निशान ई गुम करे छॾियो अथनि, आदि सनातन देवी देवता धर्म जी। ॾिसो, हिन दुनिया में सभु धर्म आहिनि लेकिन हिकु उहो ई धर्म न आहे, हुनजो नाम निशान ई कोन्हे। सभु धर्म आहिनि, भले हुन में रीति रस्म पालन नथा करनि तॾहिं बि नाम त आहे भई। मुस्लिम धर्म, सिख धर्म, ईसाइनि जो धर्म, जैनियुनि जो धर्म, लेकिन हिकु आदि सनातन देवी देवता धर्म जेके माण्हू मंदिर आदि ठाहे करे जंहिंजी पूजा था करनि, हुननि जे धर्म जो नामो निशान ई न आहे। त जॾहिं अहिड़ी हालत थी वेंदी आहे तॾहिं परमात्मा अची करे वापसि खां पाण सभिनि खे सभु धर्म वारनि जी आत्माउनि खे जागृति ॾींदा आहिनि, हुननि खे हुनजे धर्मनि जी बारे में वापसि खां स्मृति ॾियारंदा आहिनि। त इहो सभु जेको ॿियो बि चवनि था कि युगे युगे परमात्मा ईंदो आहे। त दीदी हर युग में परमात्मा ईंदा आहिनि? न, ॾिसो, युगे युगे अर्थात सत्युग खां पोइ अचे, वरी त्रेता खां पोइ अचे, वरी द्वापर खां पोइ अचे, वरी कलयुग खां पोइ अचे। अगरि परमात्मा युगे युगे अचे, असां तव्हांखां प्रश्न था पुछूं जो असांखां परमात्मा पुछे कि अगरि मां युगे युगे अचां त दुनिया में हाणे एॾो दुख छो आहे? भई तव्हां अगरि रोज़ पंहिंजे घर जी सफ़ाई आदि कंदव, साफ़ सुथरो रखंदव त तव्हांजो घर त रोज़ ई चमक लॻे न, ख़राब थोड़ी थींदो। अगरि मां युगे युगे अचां त हिन दुनिया में सत्युग खां पोइ, सत्युग त्रेता में त दुख थींदो ई न आहे, लेकिन द्वापर युग खां दुख शुरू थियो। सम्झो मां द्वापर युग खां पोइ बि आयमि त बि दुख त घटि थिए हा। कलयुग ताईं त एॾो त अत्याचार भ्रष्टाचार दुनिया में न थिए हा। परमात्मा पाण खां था प्रश्न पुछनि कि पाण त युगे युगे तव्हां ईंदा आहियो युगे, अगरि मां युगे युगे अचां त धर्मनि जी एॾी ग्लानी छो थिए हा? आदि सनातन देवी देवता धर्म जो नाम निशान छो गुम थिए हा? दुनिया में एॾा दुख शांति छो थो थिए? कोई गरीब कोई अमीर छो आहे हिन दुनिया में? भगवान त सभिनि जो आहे न। अगरि मां युगे युगे अचां त मां त सभिनि जा ई हर युग में अची करे सभिनि खे ई वापसि खां सुख शांति ॾियां।
मुंहिंजो कमु ई दीदी आहे। चवनि था अलॻि अलॻि ज़हननि में भॻवानु अची करे अवतार थो वठे उहो। त ॾिसो इहे जेका पाण सोचूं था न कि हिकु परमात्मा चए थो तव्हां मूंखे सभिनि खां वॾी ॻाल्हि ई इहा ॾिनी अथव कि मां कच्छ अवतार वठी करे थो अचां, मां मच्छ अवतार वठी करे थो अचां, मां कुते में, बुली में, कण कण में मां आहियां। परंतु एतिरी सिंपल सी ॻाल्हि पाण सम्झूं कि परमात्मा अगरि कण कण में आहे, कच्छ अवतार मच्छ अवतार थो वठे, त हाणे एॾा जीव जंतु मनुष्य आत्मा खे दुख छो था ॾियनि? अगरि हुन कच्छ मच्छ में भी अगरि जीव जंतुनि जे रूप में भी परमात्मा अवतार वठे त तव्हां हुन ई जीव जंतुनि खे मारो छो था? हुननि खे कटे करे खाओ छो था? हुननि में त परमात्मा आहे न। ऐं सभिनि खां वॾी ॻाल्हि कि अगरि परमात्मा अलॻि अलॻि अवतार वठी करे अचे थो त परमात्मा त सर्वशक्तिवान आहे न। अगरि वो हर हिकु अवतार वठी अचे हा, कण कण में हुजे हा, त दुनिया में एतिरो दुख छो आहे? इहा ॻाल्हि तव्हां पंहिंजे मन खां पुछिजो। हे पाण पढ़ियो आहे, सभु माण्हू बि पढ़नि था कि परमात्मा युगे युगे अलॻि अलॻि अवतार वठी ईंदो आहे। हिन जो अर्थ छा आहे? परमात्मा खुदि अवतार न वठंदो आहे, लेकिन हिन दुनिया में जॾहिं जॾहिं दुख अशांति थींदी आहे तॾहिं तॾहिं भॻवान खां उन धर्म स्थापक उन देवी देवताउनि जो तप करे भॻवान खां शक्ति वरिती अथनि। अच्छा। उहो अलॻि अलॻि शक्ति खणी करे हिन दुनिया में ईंदा आहिनि। जीअं सतयुग में लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, हुन में सुख शांति हुई। छो हुई? छो जी लक्ष्मी नारायण जी आत्मा कलयुग जे अंत में सतयुग जे आदि में परमात्मा खां शिक्षा वतन, हुन खां राजयोग सिखियनि, आत्मा में शक्ति भरनि। त उहे शक्ति भरियल आत्मा जॾहिं सतयुग में ईंदी आहे त हुननि जे हूंदे हुए कोई बि आत्मा खे दुख अशांति न थींदी आहे। त हिन जो मतिलबु ये थोड़ी कि लक्ष्मी नारायण परमात्मा लक्ष्मी नारायण जे अवतार वठी करे धरती ते आयो। वो त हुननि जेकी संगम युक्त शक्ति वरिती उहो हुन शक्तियुनि सां गॾु सतयुग जी पालना करण आया। त्रेता में राम सीता आया, त्रेता युग में राम सीता जो राज्य हूंदो त हुन राम सीता बि कलयुग जे अंत में जेको परमात्मा असांखे ज्ञान योग सिखाए थो, शक्तियूं भरनि थो, त हुननि जी आत्मा बि एतिरी शक्ति भरी त उहो हुन शक्तियुनि सां गॾु त्रेता युग खे संभालण आया हुया। परमात्मा खुदि न आयो, लेकिन हूअ आत्माएं आयूं जे परमात्मा खे यादि करे, परमात्मा जी शिक्षा वठी करे एतिरा गुणवान ठहिया, एतिरा शक्तिशाली ठहिया कि हुननि जे राज्य में बि कोई दुख शांति न हुई। पोइ जेको चईंदा आहिनि द्वापर युग खां अलॻि अलॻि धर्म आया। हाणे धर्म स्थापक बि त अची करे पाण खे संदेश ॾींदा आहिनि न कि तव्हां भॻवान खे यादि करो, निराकार रूप में यादि करो। पोइ जेको इहे कच्छ मच्छ अवतार चवनि था न, पोइ जेको इहे कच्छ मच्छ अवतार चवनि था कि भॻवान कच्छ मच्छ अवतार वठी करे आयो, हिन जो अर्थ छा आहे कि परमात्मा खे द्वापर युग खां जॾहिं मनुष्य आत्मा ॾाढो ई यादि करणु लॻी हुई, शुद्ध विकारनि जे कारण दुख थी वियो न, त जॾहिं परमात्मा खे ॾाढो ई यादि करणु लॻी हुई त परमात्मा मनुष्य आत्मा जी हुन जीव जंतुनि जे ज़रिए उन्हनि मदद कई। जीव जंतुनि जो अवतार वठी करे न आयो, लेकिन हुननि जे ज़रिए उन्हनि मदद कई। छो जी परमात्मा खे पंहिंजो शरीर न आहे न, लेकिन पाण जॾहिं हुन शुद्ध शक्ति खे यादि कंदा आहियूं, मन सां यादि था करूं, त जॾहिं पंहिंजे मन जी यादि हुन ते पहुचंदी आहे न, त उहो पंहिंजी शक्ति के न के ज़रिए पाण खे ॾींदो आहे। अच्छा। हा, त भई सम्झो तव्हां पाणी में आहियो ऐं पाणी में समुद्र में तव्हां जहाज में आयो, तव्हां हुते तव्हांखे कुझु तकलीफ़ थी वई, तव्हां भॻवान खे यादि था करो मुंहिंजी मदद कर, त हुते पाणी में तव्हांखे केरु मिलंदो? पाणी जा जीव जंतु। हा,
त परमात्मा तव्हांखे हुन ज़रिए मदद कई। हिन जो मतिलबु इहो थोड़ी कि भॻवानु हुन जो अवतार वठी करे आयो। जे माण्हू झूलेलाल खे न चईंदा आहिनि कि मच्छी जो अवतार वठी आयो, चईंदा आहिनि न। त छा एॾो वॾो झूलेलाल देवता, उनखे ॿियो कुझु रथ न मिलियो? तव्हां वॾी वॾी गाॾियुनि में था घुमो ऐं उहो मच्छी जी सवारी थी करे ईंदो। हिन जो मतिलबु इहो आहे कि जॾहिं कोई मनुष्य हुते हुन में मुश्किल में हूंदो, उन समय हुनजी मच्छी जे रूप में हुनजी मदद कई हुनई। त उहो परमात्मा जी महसूस था थींदी आहे। हाँ, त उहो शक्ति त कमु कंदी आहे न। जी। त इहे ॻाल्हियूं सम्झण जी आहिनि कि पाण चऊं था जेको चऊं था ऐं जेको अंदरि बिना सोचे सम्झे पाण मुख सां था चऊं कि भई अहिड़ो लिखल आहे, अहिड़ा माण्हू चईंदा आहिनि, असां त वॾा न आहियूं, वॾा त उहे ई आहिनि, वॾनि चयो त ठीकु आहे, वॾनि चयो त ठीकु आहे, लेकिन पाण सम्झो त सही पाण चऊं छा था। पाण हुन वॾनि खां बि वॾे खे पाण बुरो था चऊं कि तूं ईअं आहे, तूं अहिड़ो अवतार वठी ईंदो आहे। भले पाण सुठी अंदरि सुठी भावना सां चईंदा आहियूं कि भॻवानु त अहिड़ा असांजी मदद कंदो, कहिड़ो बि अवतार वठी करे। परमात्मा त परमात्मा आहे न, ईंदो त ज़रूरु सुठी तरह ई ईंदो, अहिड़ा जीव जंतुनि जे रूप में थोड़ी ईंदो उहो। ठीकु आहे। त इहे जेको युगी युगी जो अर्थ आहे त परमात्मा युगी युगी न ईंदो आहे। परमात्मा सिर्फ़ु कलयुग जे अंत, सतयुग जे आदि जे विच में, जेके संगम युग चइबो आहे, हुन समय स्वयं परमात्मा धरती तां हेठि लहींदा आहिनि। ऐं बाक़ी कहिड़े युग में ख़ुदि न ईंदो आहे, लेकिन हुननि जी शक्तियूं जंहिं वरितियूं हुयूं धरती खे संभालण लाइ, उहो आत्मायूं हिन धरती ते ईंदियूं आहिनि। अच्छा। हाँ, त ठीकु आहे। इहे ॿई ॻाल्हियूं कि परमात्मा संगम युग कलयुग अर्थात सतयुग जे आदि में अची करे जेका धर्मनि जी ग्लानी थी वई आहे, धर्मनि में जे रीति रस्म जो हिकदमि माण्हू भुलिजी विया आहिनि, धर्मनि खे बि भुलिजी विया आहिनि, हुननि जी अची करे पाण खे स्मृति ॾियारंदो आहे। कॾहिं? संगम युग ते अची करे। हाँ, ठीकु आहे। हाँ, हाँ।